मसू भुरगड़ी में सिंधियाना न्यूज़ नेटवर्क रिपोर्टर कलब लगारी मूजिब मसू भुरगड़ी लग माल के वापारी के मारण जो धमकियों वापारी जो एहतजाज IG सिंध का नोटिस वठण जो मुतालबो। कोठ वाणकी वसी जो रहवासी अशरफ अली पठान उर्फ दोदो लोहार मसू भुरगड़ी मीडिया अॻियां एहतजाज कंदे हिन इल्ज़ाम हणंदे चयो त ग़ुलाम रसूल ऐं मोहम्मद हसन मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त मूं उन्हनि खां मेहूं वरितियूं हुयूं जिन जी कुल क़ीमत 13 लख रुपया हुई, जिन मां 11,70,000 रुपया ॾेई चुको आहियां। बाक़ी रक़म 1,30,000 रुपया रहिजी विया जेके क़िस्तुनि जी सूरत में अदा कंदसि। हिन चयो मूं अहिड़ियुनि धमकियुनि जी हटड़ी थाणे ते NC बि दाख़िल कराई आहे ऐं दरख़्वास्त बि DIG ऐं SSP मटियारीअ खे पिणु ॾिनियूं आहिनि। वज़ीर आला सिंध IG सिंध DIG हैदराबाद SSP मटियारी खां मुतालबो कयो आहे त मज़कूर धमकाईंदड़ धुर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में आउं पाण खे बाहि ॾेई साड़ींदुसि जंहिंजो केस धमकाईंदड़ धुर ते दाख़िल करायो वञे।